बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी लर्निंग ज़ोन जे प्लेटफॉर्म ते अवां सभिनी खे भलेकार। मां आहियां सईद सारंग। 9th क्लास इंग्लिश जो लेसन 5 आहे हेल्थ प्रॉब्लम्स काज़्ड बाय मस्कीटोज़। मच्छरनि जे ज़रिए सिहत जा पैदा थींदड़ मसइला। मलेरिया, डेंगी एंड चिकनगुनिया ऑल 3 डिजीज़िस आर स्प्रेड बाय मस्कीटोज़। मलेरिया, डेंगी ऐं चिकनगुनिया ही 3 बीमारियूं मच्छरनि मां पखिड़िबियूं आहिनि। The symptoms of all these diseases are so similar that it can be quite difficult to identify them for sure without laboratory testing. इन्हनि टिनी बीमारियुनि जूं अलामतूं एतिरियूं मिलंदड़ जुलंदड़ हूंदियूं आहिनि जो लेबोरेटरी टेस्ट खां बग़ैर उन्हनि जी सुञाणप करणु तमामु मुश्किल थी पवंदी आहे। But it is important to find out what the exact disease is for it to be properly treated. पर मुनासिब इलाज जे लाइ इहो ज़रूरी हूंदो आहे त इहो मालूम कयो वञे त असुलु बीमारी कहिड़ी आहे। Let's try and understand something about the causes, signs and symptoms, similarities and differences and the prevention of these diseases. अचो त कोशिश कयूं त हिननि बीमारियुनि जा सबब, अलामतूं, हिक जहिड़ा ऐं फ़र्क़ ऐं उन्हनि बीमारियुनि खां एहतियाती उपाउ कीअं करे सघिजनि था। पहिरीं बीमारी आहे मलेरिया। कॉज़ेस यानी सबब। Malaria is caused by Plasmodium, a single-celled parasite often transmitted by infected mosquitoes. मलेरिया हिक घरड़े वारे जरासीम प्लाज़्मोडियम मां थींदी आहे जेका अक्सर बीमारीअ खां मुतासिर यानी इन्फेक्टेड मच्छर मां मुंतकिल थींदी आहे। It is injected into a person's circulatory system through the saliva of the mosquito. ही हिक माण्हूअ जे रत जे दौरे जे निज़ाम में मच्छर जे थुक या सलाइवा जे ज़रिए अंदरि दाख़िल थींदो आहे। The parasite infects the red blood cells until they burst. ही पैरासाइट रत जे ॻाढ़नि सेलनि खे मुतासिर कंदो आहे एसी ताईं जो उहे फाटी पवंदा आहिनि। Then the newly developed plasmodium from the burst red blood cells spreads and infects more red blood cells throughout the body, thus killing all the cells. पोइ फाटंदड़ रत जे ॻाढ़नि सेलनि मां ठहंदड़ नवां प्लाज़्मोडियम पखिड़िबा आहिनि ऐं सॼे जिस्म में वधीक रत जे ॻाढ़नि सेलनि खे मुतासिर कंदा आहिनि। अहिड़े नमूने सॼे सेलनि खे मारे छॾींदा। This can lead to severe liver infection, जंहिंसां चेहरे में शदीद ज़ख़म या इन्फेक्शन थी पवंदो आहे। Sometimes the infected red blood cells become stickier than usual and clot easily, which can lead to stoppage of blood flow to the brain, causing cerebral malaria. कॾहिं कॾहिं मुतासिर रत जा ॻाढ़ा सेल आम मामूल खां वधीक चुंबड़ंदड़ थी पवंदा आहिनि ऐं आसानीअ सां ॼमी वेंदा आहिनि जेकी दिमाग़ में रत जे वहकिरे खे रोके सघनि था ऐं दिमाग़ी मलेरिया जो सबबु बणिजी सघनि था। Signs and symptoms, निशानियूं ऐं अलामतूं। Malaria is recognized through high fever. मलेरिया खे तेज़ बुखार मां सुञातो वेंदो आहे। The temperature may reach as high as 40 degrees centigrade or 104 Fahrenheit. गर्मी पद वधि में वधि 40 डिग्री सेंटीग्रेड या 104 डिग्री फ़ारेनहाइट ताईं पहुची सघे थो। Fever is often accompanied by chills and may also include sweating. बुखार सां गॾु घणो करे तमामु घणो सीउ थींदो आहे ऐं पघर भॼी सघे थो। Patients may also suffer from constipation, kidney dysfunction and disorientation. मरीज़ खे कब्ज़, गुर्दे जो सही कमु न करणु ऐं बिगाड़ बि थी सघे थो। ॿी बीमारी आहे डेंगी। कॉज़ेस यानी डेंगी जा सबब। There are 4 types of dengue viruses, all of which are spread by mosquitoes. डेंगी वायरस जा 4 क़िस्म थींदा आहिनि ऐं उहे चारई मच्छरनि सां पखिड़िबा आहिनि। An infected mosquito spreads the virus through its saliva when it bites. हिकु मुतासिर मच्छर जॾहिं चक पाईंदो आहे त पंहिंजे थुक या सलाइवा सां वायरस पखेड़ींदो आहे। Dengue can also be transmitted from one human to another. डेंगी हिकु इंसान मां ॿिए में बि मुंतकिल थी सघे। For example, infected blood used in a blood transfusion can cause dengue. मिसाल तौर जेकॾहिं रत जे मुंतकिलीअ में इन्फेक्टेड रत इस्तेमालु करण सां बि डेंगीअ जो सबबु थी सघे थो। It can also be caused by organ donation and can even be transmitted from the mother to the child. उज़वे जो अतियो करण बि उन जो सबबु थी सघे थो ऐं एसी ताईं जो ही माउ मंझां ॿार में बि मुंतकिल थी सघे थो। Once the virus enters the body, it circulates around the body, attacking white blood cells and other antibodies, thus affecting the immune system. हिकु वायरस जॾहिं जिस्म में दाख़िल थी वञे त उहो जिस्म में गर्दश कंदो रहंदो आहे, रत जे अछनि सेलनि ऐं ॿियनि एंटीबॉडीज़ ते हमला कंदो आहे। अहिड़े नमूने इम्यून सिस्टम खे मुतासिर कंदो। The virus further replicates within the cell until the cell bursts and dies. सेलनि जे अंदरि वायरस पाण खे वधाईंदो आहे एसी ताईं जो सेल फाटी पवंदो आहे ऐं मरी वेंदो। The death of the white blood cells result in the leakage of other fluids from the cells, leading to low protein fluid in the lungs and in the stomach area, low blood pressure, shock and eventually death. रत जा अछा सेल मरण जे नतीजे में सेलनि मां पाणियाठ ख़ारिज थींदो आहे जेको प्रोटीन जी कमी, फिफड़नि
ऐं मादे में पाणियाट, रत जे दबाव में घटिताई, झटका ऐं आख़िर मौत जो सबबु थी सघे थो या थी वेंदो। साइंस एंड सिम्टम्स, उन जूं निशानियूं ऐं अलामत। हाई फीवर इज़ फॉलोड बाय सीवियर बॉडी पेन, तेज़ बुखार सां गॾोगॾु शदीद जिस्मानी सूर बि थींदो आहे। पेन बिहाइंड द आईज़ एंड डिक्रीज़्ड यूरिन आउटपुट इज़ आल्सो कॉमन। अखियुनि जे पुठियां सूर ऐं पेशाब जे मिक़दार में घटिताई बि आम आहे। डेंगी रिलेटेड आई पेन ऑफन इंक्रीज़िस विथ ब्राइट लाइट। डेंगीअ मां लॻल अखियुनि जो सूर अक्सर तेज़ रोशनीअ में वधी वेंदो आहे। Patients may also feel respiratory difficulties and intense headache. मरीज़ खे साह खणण में तकलीफ़ ऐं शदीद मथे जो सूर बि थी सघनि था। As the fever decreases, skin rashes may start to appear. जीअं ई बुखार घटिबो आहे त जल्दी खल ॻाढ़ी नज़र अचण शुरू थी वेंदी आहे। Another symptom is excessive bleeding. As the virus attacks the capillaries, the smallest blood vessels in the body. हिक ॿी अलामत रत जो वधीक वहण आहे। जीअं ई वायरस कैपिलरीज़ जेके जिस्म में रत जो सभ खां नंढियूं रॻूं आहिनि उन्हनि ते हमिलो कंदो आहे। When the capillaries burst, blood escape from the blood stream. जॾहिं कैपिलरीज़ फाटंदियूं आहिनि त रत जे रॻुनि मां रतु ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। In severe cases, bleeding is common in the nose and gums. शदीद सूरतुनि में नक ऐं महारुनि मां रत जो वहण मामूल आहे। The loss of blood can lead to decreased blood pressure and may eventually lead to internal bleeding, shock and death. रत में घटिताई जो नतीजो रत जे दबाव में घटिताई ऐं आख़िरकार अंदरूनी तौर ते रत जो वहण, शॉक ऐं मौत थी सघे थो। टीं बीमारी आहे चिकनगुनिया। सबब causes. This virus is also transmitted through mosquitoes. ही वायरस पिणु मच्छरनि मां मुंतकिल थींदो आहे। These mosquitoes live and breed near stagnant or polluted water and infect humans with their bite. ही मच्छर गंदे पाणीअ में रहंदा आहिनि ऐं पलजंदा आहिनि ऐं चक पाइण सां इंसान खे बीमार करे विझंदा आहिनि। Although the disease is not contagious, it can spread from an infected person to others if the mosquito feeds on the infected person first and then bites other person. हालांकि उहा बीमारी वबाई नाहे, पर हिकु बीमार माण्हूअ मां ॿिए में फैलिजी सघे थी जेकॾहिं मच्छर पहिरियों हिकु बीमार शख़्स जो रतु पीए ऐं पोइ ॿियनि माण्हुनि खे चक पाए। चिकनगुनिया वायरस इन्फेक्ट्स द मसल सेल्स ऑफ द बॉडी। चिकनगुनिया जो वायरस जिस्म जे मसल सेल्स खे मुतासिर कंदो आहे। इट स्टेज देयर एंड रिप्रोड्यूसिस अंटिल द सेल डाइज़। उहो उते ई रहंदो आहे ऐं वधंदो आहे जेसीं ताईं सेल मरी न वञे। इट देन फाइंड्स अ न्यू होस्ट सेल टू इन्फेक्ट। पोइ उहो इन्फेक्ट करण जे लाइ नओं मेज़बान सेल ॻोल्हींदो आहे। साइंस एंड सिम्टम्स, चिकनगुनिया जो निशानियूं ऐं अलामतूं। चिकनगुनिया यूजुअली अटैक्स द मसल्स, जॉइंट्स, स्किन, कनेक्टिव टिश्यूज़ एंड इवन द सेंट्रल नर्वस सिस्टम। चिकनगुनिया आमतौर ते मसल्स, जोड़नि, राब्ते वारनि बाफ़्तनि यानी स्किन कनेक्टिव टिश्यूज़ ऐसी ताईं जो मरकज़ी एसाबी निज़ाम यानी सेंट्रल नर्वस सिस्टम ते बि हमलो कंदो आहे। इट इज़ यूजुअली अकम्पनीड बाय फीवर एंड स्किन रैश। इन सां गॾु आमतौर बुखार थींदो आहे ऐं खल ॻाढ़ी थी वेंदी आहे। स्किन रैशिस आर ऑलमोस्ट आइडेंटिकल टू द डेंगी रैशिस। खल ॻाढ़ी तक़रीबन अहिड़ी ई थींदी आहे जीअं डेंगीअ में थींदी आहे। पेशेंट में आल्सो सफ़र फ्रॉम हेडेक, नॉसिया एंड वॉमिटिंग। मरीज़ खे मथे में सूर, उल्टियूं बि थी सघनि थियूं। Because the virus destroys cells in the muscles and joints, patients experience muscle weakness and joint pain, which can be severe. छाकाणि त वायरस मसल ऐं जोड़नि जा सेल तबाह कंदो आहे, उन जे करे मरीज़ खे मसल्स जी कमज़ोरी यानी मुश्की कमज़ोरी ऐं जोड़नि जो सूर थींदो आहे जेको शदीद बि थी सघे थो। पार्शियल लॉस ऑफ टेस्ट इज़ आल्सो रिपोर्टेड बाय मेनी चिकनगुनिया पेशेंट्स। चिकनगुनिया जे केतिरनि ई मरीज़नि जुज़वी तौर ते ज़ाइक़े ख़तमु थियण जो इतलाउ पिणु ॾिनो आहे। द डिज़ीज़ इज़ रेयरली फेटल एंड द वायरस रिमेन्स इन द बॉडी फॉर 5 to 7 days। हीअ बीमारी क़िस्मत सां ई ख़तरनाक साबित थींदी आहे ऐं वायरस निज़ाम में 5 खां 7 ॾींहंनि ताईं रहंदो आहे। Once one recovers from this infection, one is immune to it for the rest of one's life. हिकु दफ़ो कोई हिन इन्फेक्शन मां सिहतयाब थी वञे त पंहिंजी बक़ाया सॼी ज़िंदगी उन खां महफ़ूज़ थी वेंदो आहे। Similarities and differences in the signs and symptoms of the 3 diseases। टिनी बीमारियुनि जे निशानियुनि ऐं अलामतुनि में हिकु जहिड़ायूं ऐं फ़र्क़ु। The chikungunya virus is transmitted by the same mosquitoes that spread the dengue virus। चिकनगुनिया वायरस उन्हनि ई मच्छरनि मां मुंतकिल थींदो आहे जेकी डेंगी वायरस पखेड़ींदा आहिनि। Both chikungunya and dengue have almost identical symptoms and disease processes, so much so that one can be mistaken for the other। चिकनगुनिया ऐं डेंगी वायरस ॿिन्ही जी अलामत ऐं बीमारीअ जो अमल तक़रीबन हिकु जहिड़ो हूंदो आहे जो उन्हनि खे सम्झण में ग़लती थी सघे थी। Both display joint pain, however, joint pain and inflammation caused by chikungunya are more intense and pronounced। ॿिन्ही में जोड़नि जी तकलीफ़ थींदी आहे, पर चिकनगुनिया जे सबबु थींदड़ जोड़नि जी तकलीफ़ ऐं खल जी ॻाल्हाइण वधीक ज़ाहिर थींदी आहे। ऑन द अदर हैंड, लो प्लेटलेट काउंट, हाई ब्लीडिंग रिस्क
and pain behind the eyes are the main symptoms of dengue. ॿिए पासे प्लेटलेट्स जे तइदाद में घटिताई, वधीक रतु वहण जो ख़तरो ऐं अखियुनि जे पुठियां सूर डेंगीअ जो ख़ासि अलामतूं आहिनि. The main symptoms of malaria are chills or shivering, followed by fever or sweating. मलेरिया जो अहम अलामतूं सख़्त सीउ थियण या ॾकणी, जंहिंखां पोइ बुख़ार या पघर अचणु आहे. These symptoms usually occur every 2 days. इहे अलामतूं आमतौर ते हर 2 ॾींहनि खां पोइ ज़ाहिर थींदियूं आहिनि. Preventions यानी एहतियाती उपाउ, रोकथाम. Since there are no vaccines or medical ways to prevent these diseases, here are a few useful suggestions for protecting oneself from these diseases. जीअं त हिन बीमारियुनि खां बचण लाइ काई वैक्सीन ऐं तिबी तरीक़ा मौजूदु न आहिनि, उन जे करे हिननि बीमारियुनि खां पाण खे बचाइण लाइ हिते कुझु तजवीज़ूं पेश कयूं वञनि थियूं. Wear clothes that will keep you fully covered. अहिड़ा कपिड़ा पहिरियो या पायो जेकी तव्हांखे मुकमिल ढके छॾनि. यूज़ नेट कवरिंग्स. ॾियारियुनि जो इस्तेमालु करियो या मच्छरदानियूं इस्तेमालु करियो. लिव इन हाइजेनिक सराउंडिंग्स. सेहत बख़्श माहौल में रहो. Ensure that there is no stagnant water, whether clean or dirty, in your locality, not even in uncovered buckets, pots, cans or other things. ऐं इहा ॻाल्हि यकीनी बणायो त तव्हांजे इलाइक़े में बीठल पाणी न हुजे, न साफ़ ऐं न गंदो. न ई उघाड़ियूं बाटलियूं, थांव, दॿा या ॿियूं शयूं हुजनि. Apply good quality mosquito repellent lotion or any one of the natural repellent products. सुठे मयार जो मच्छर खे भॼाइण वारो लोशन या परे रखण वारियूं कुदरती शयूं इस्तेमालु करियो. Take extra precautions from dawn to dusk. सुबुह खां वठी राति ताईं घणो एहतियात करियो. Seek medical help as soon as possible. जेतिरो जल्द थी सघे तिबी मदद वठो. All these diseases, that is malaria, dengue and chikungunya, affect a person's health. ही सभई बीमारियूं मलेरिया या डेंगी ऐं चिकनगुनिया माण्हूअ जी सिहत खे मुतासिर कनि थियूं. They affect the quality of one's work because it takes some time to recover from the weakness caused by them. ही कंहिंजे कम जे मयार खे बि मुतासिर कनि थियूं, छो त हिननि जे करे थींदड़ कमज़ोरीअ मां सिहतयाब थियण में वक़्तु लॻंदो आहे. Since they are all preventable and curable, it is important that we take all possible steps to protect ourselves and our family from these diseases. इन्हनि सभिनी बीमारियुनि खां बची सघिजे थो ऐं ही क़ाबिल इलाज आहिनि. इन लाइ ज़रूरी आहे त इन्हनि बीमारियुनि खां पाण खे ऐं पंहिंजे ख़ानदान खे बचाइण जे लाइ हर मुमकिन क़दम खणिजे. Moreover, we should seek immediate medical help if we observe symptoms of these diseases, because the earlier they are treated, the quicker is the recovery. उन खां अलावा जेकॾहिं असांखे हिननि बीमारियुनि जूं अलामतूं महसूसु थियनि त असांखे यकदमि तिबी मदद वठणु घुरिजे, छो त जेतिरो जल्द उन्हनि जो इलाजु थींदो ओतिरो जल्द शिफ़ा मिलंदी. थैंक यू.